हुन सां रही आहे पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी। हाणे वरी ॻाल्हि कयूं था त जंहिंखे बीमार सो मुंहिंजी दवा पाणे कंदो। पोइ साईं माइक खणो ऐं ॿुधायो असांखे। मन ऐं इरादनि जी ख़बर सभ खेसि हो मुंहिंजे अज़मन ऐं इरादनि जी ख़बर सभ खेसि मां त ख़ामोश आहियां वाइदा वफ़ा बाणे कंदो जंहिं कयो मुश्किल तू फकत मुश्किल कुशा के याद कर हर वक्त मुश्किल तू फकत मुश्किल कुशा के याद कर दस्तगीरी खुद अलीउल मुर्तज़ा पाणे कंदो जंहिं कयो जो कम आहे त कर तूं इल्तिजा दिल सां फ़क़त हर तुंहिंजो कम आहे त कर तूं इल्तिजा दिल सां फ़क़त तालिबुल मौला उहा पूरी ख़ुदा पाणे कंदो जंहिं कयो बीमार सो मुंहिंजी दवा पाणे कंदो
कंदो वाह साईं वाह वाह ज़ाहिद माशाल्लाह तालिम मौला असांजे सिंध जो हिकिड़ो वॾो शाइर वॾो नाव ऐं हुनजी शाइरी भला हूअं माना जीअं तालिम मौला जी तव्हां शाइरी कई तव्हांजा इन जेके पसंदीदा शाइर कहिड़ा आहिनि हा हू जीअं आऊं फनकारनि जी ॻाल्हि कई ऐं ईअं चयो सिंध जा जेके बि शाइर आहिनि ख़ासि तरह सां लीजेंड असांजा भिटाई साहिब खां वठी उस्ताद बुखारी शेख अयाज़ या जेके तक़रीबन उस्ताद बुखारी मुंहिंजो पसंदीदा ज़ाहिर आहे तव्हां सां कचहरी हलंदी रहंदी नाज़रीन